अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ख़ैबर खां अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। पाकिस्तान समेत पूरे आलम इस्लाम मीलादुन नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल वॾी अक़ीदत जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। जीअं त ख़ैबर शहर में बि 12 रबीउल अव्वल जी पुरमसरत मौक़े ते मुनासिबत सां मोहम्मदी मस्जिद समूह CNG पंप खां जमियत उलमाए ताहिरिया सुन्नी तहरीके पाकिस्तान वॾे रैली कढी वई। ख़ैबर चौक ते हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे परचम जी परचम कुशाई कई वई। परचम कुशाई खां बाद रैली वापसि समूह CNG पंप ते पहुती, जिते केक काटियो वियो ऐं मिठाई तक़सीम कई वई। बाद में आलम सगोरन नात ख़्वां ऐं ख़िताब कयो, जिन में मौलाना अब्दुल गफ़ूर हुज़ूरी, सूफ़ी अमजद इस्लाम, मुफ्ती असगर ताहिरी ऐं उन खां सवाइ इलाइक़े वासियुनि, जिन में अली नवाज़ मुस्तफ़ाई, मोहम्मद आरिफ कलंदरी, ज़ुल्फ़कार क़ादरी, हाफ़िज़ तालिब हुसैन ऐं ॿियनि शिरकत कई।